खणी था अचूं जंहिंखे कोॾंदा असां कॉमन नाउन यानी इस्म आम। असां हिनखे कोॾंदा कॉमन नाउन खे इस्म आम। अचो त हाणे इस्म आम आहे छा उनखे सम्झूं। सब खां पहिरियों असांजी डेफिनेशन ते हलूं। कॉमन नाउन is the name of same common person plus animal thing etc। हाणे इस्म आम वो नालो हूंदो आहे जेको आम या हिक जहिड़ो हुजे। अचो त सम्झो इन जे एग्जाम्पल में। असांजा एग्जाम्पल इन जा हितां साइड में कयूं था। हाणे एग्जाम्पल आहे असां वटि यानी मिसाल। एग्जाम्पल में मिसाल जे तौर ते असां वटि नालो आहे एहसान अहमद। असां वटि नालो आहे एहसान अहमद। हाणे एहसान अहमद नाउन आहे पर नाउन जो भी प्रॉपर नाउन आहे। नाउन में प्रॉपर नाउन आहे। हाणे जंहिं महिल प्रॉपर नाउन मां या असां हिनखे कॉमन नाउन ठाहींदासीं त कीअं ठाहींदासीं। हाणे एहसान अहमद जे लाइ असां हिकिड़ो वर्ड यूज़ कयोसीं बॉय यानी छोकिरो। बॉय माना छोकिरो। हाणे असांखे कहिड़ी शइ सम्झ में अची वई त एहसान अहमद प्रॉपर नाउन आहे पर बॉय। हाणे बॉय माना एहसान अहमद भी थी सघे थो, बाबर भी थी सघे थो ऐं उन खां अलावा अब्दुल कयूम भी थी सघे थो, अब्दुल कुदूस भी थी सघे थो, शायान भी थी सघे थो, कहिड़ो भी नालो थी सघे थो। यानी असां चवंदासीं छोकिरो। जेके भी बॉयज़ आहिनि प्लूरल में हुजनि, हज़ारनि जे तादाद में छोकिरा आहिनि, स्कूल में आहिनि, ॿार आहिनि, जिते भी आहिनि, असां हुनखे हिकिड़ो नालो ॾिनोसीं छोकिरे खे बॉय यानी उहो असांजो थी वियो आम। हाणे मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो वरी ॿियो मिसाल एग्जाम्पल खणूं था। हाणे जीअं आहे असां वटि आहे बिलाल पब्लिक स्कूल बोदो। हाणे हे जेको आहे असांजो कॉमन नाउन अक्सर प्रॉपर नाउन में असां कॉमन नाउन ही ठाहींदा आहियूं। हाणे बिलाल पब्लिक स्कूल बोदो आहे त हाणे असांजो हिनखे हिन जी जॻह ते असां हिकिड़ो वर्ड यूज़ कंदासीं कॉमन नाउन ठाहिण जे लाइ। असां चवंदा स्कूल। हाणे स्कूल हज़ारनि लखनि जे तादाद में आहिनि। हाणे जे मिसाल जे तौर ते बोदे में प्राइमरी बॉयज़ भी आहे, गर्ल्स भी आहे ऐं बिलाल पब्लिक स्कूल भी आहे। खोड़ सारा स्कूल आहिनि। जंहिं महिल असां हुनखे नालो था चऊं त उहे असांजा प्रॉपर आहिनि। जंहिं महिल असां हिकिड़ो नालो वठूं था उनखे कॉमन जे तौर ते स्कूल त असांजो उहो कॉमन नाउन आहे। स्कूल छा आहे असांजो कॉमन आहे। हाणे कॉमन छा हूंदो आहे जेको हिक खां वधीक हुजे। हिक खां वधीक हुजे पोइ लाख उनजो वॾे जेतिरे तादाद में असां खणी वञूं हिक खां असांजी हुनजी जेका काउंटिंग आहे उहा वधीक हूंदी। हाणे मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो टियों एग्जाम्पल खणी था अचूं। जीअं आहे माय पेट टोनी। हाणे मुंहिंजो पालतू जानवर टोनी। हाणे माण्हू जेको आहिनि न जानवर पंहिंजा मुख़्तलिफ़ पालींदा आहिनि। को कुता पालींदो आहे, को ॿिलियूं पालींदो आहे, को तोता पालींदो आहे। हर हिकु मुख़्तलिफ़ पालींदा आहिनि पर उनजो जेको नालो रखंदा आहिनि उहो पाण रखंदा आहिनि प्रॉपर तरीक़े सां। यानी जेको उनखे बहितर लॻंदो आहे, जेको उनखे नालो वणंदो आहे उहो रखंदा आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते मां हिकिड़ो पंहिंजो जानवर पालियो आहे कुतो। मां थो चवां कि हिनखे मां कैट भी चई सघां थो, मां हिनखे डॉग भी चई सघां थो, ॿियो जानवर भी चई सघां थो। कैट डॉग सेम ई आहिनि, हिन जो काउंटिंग वॾी आहे पर चवण जो मक़सदु इहो आहे त पालतू जानवर टोनी यानी मां हिकिड़ो पालतू जानवर आहे चाहे मुंहिंजी ॿिली हुजे या कुतो हुजे उहो असांजो कॉमन नाउन आहे। जंहिं महिल असां हुनखे नालो ॾिनोसीं टोनी पाण त उहो असांजो प्रॉपर में थी वियो। हे हुयो हिन जो असांजो एग्जाम्पल हुयो छा में हुयो एनिमल। थिंग में अचो मिसाल जे तौर ते। हाणे जीअं मां वटि आहे पेन, मां वटि आहे डॉलर पेन। डॉलर पेन। हाणे डॉलर पेन असांजो प्रॉपर नाउन आहे ऐं हिन जो नालो ॾिनो मां पेन। हाणे पेन मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, मार्कर भी हूंदी आहे, पॉइंटर भी हूंदी आहे, मुख़्तलिफ़ आहिनि ETC। हाणे जॾहिं हे जेको पेन त असांजो कॉमन नाउन आहे ऐं जेको डॉलर पेन आहे उहो प्रॉपर नाउन आहे
पेन असांजो कॉमन आहे जॾहिं हिनखे असां हिकिड़ी नेमिंग ॾिनीसीं कंपनीअ जी त उहो असांजो प्रॉपर थी वियो। जो कॉमन नाउन खे कॉमन नाउन आहे छा? कॉमन नाउन इज़ द नेम ऑफ यानी इस्म आम जेको हूंदो आहे उहो नालो हूंदो आहे। इस्म आम छा हूंदो आहे? हिकिड़ो नालो हूंदो आहे। छाजो हूंदो आहे? सेम क्लास। हाणे हिते सेम क्लास या कॉमन इन ॿिनि लफ़्ज़नि खे सम्झंदासीं। सेम क्लास छा हूंदो आहे? यानी हिकु जहिड़ो, यानी हिकु जहिड़ो। हाणे क्लास हूंदो आहे जीअं मिसाल जे तौर ते स्कूल में आहे 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे 7 इहे प्रॉपर आहिनि, पर आहिनि क्लास जॾहिं असां हुनखे नेम था ॾियूं उहो प्रॉपर जा आहिनि। पर असांजो जेको कॉमन जेका शइ हूंदी आहे उहा क्लास आहे। केतिरा बि थी सघनि था क्लास 1 खां वठी 12 ताईं मुख़्तलिफ़ क्लास थी सघनि था या मुख़्तलिफ़ शयूं थी सघनि थियूं। बॉइज़ थी सघनि था, नंढो आहे वॾो आहे, छोकिरो आहे बॉइज़ आहे, यानी स्कूली एज जेका असां चऊं त उहो बॉय थींदो आहे। पर सेम यानी हिकु जहिड़ा हुजनि। ठीकु, हिकु जहिड़ा माना जिन्स जेका हुजे उहा हिकु जहिड़ी हुजे। हाणे हुन खां बाद में कॉमन, कॉमन खे सम्झो कॉमन लफ़्ज़ जी माना आहे आम, यानी हिकु खां वधीक शयूं जेके हुजनि माना उहा ई शइ हुजे उहा चइजे त हिकु खां वधीक यानी आम आहे। हाणे बॉय आहे, मिसाल जे तौर ते मां बॉय आहियां, काशिफ बॉय आहे, अब्दुल कुदूस बॉय आहे, इमरान बॉय आहे, ताहिर बॉय आहे। पर जंहिं महिल असां नालो था ॾियूं हुनजो अब्दुल कुदूस, एहसान, ताहिर, इमरान, त पोइ उहो असांजो प्रॉपर आहे। पर जंहिं महिल बॉय जो जेको नालो थो अचे छोकिरो उहो असांजो कॉमन आहे। चए थो उहो पर्सन माण्हुनि में बि थी सघे थो। हाणे छोकिरे में जीअं एहसान आहे, काशिफ आहे, इहे त प्रॉपर आहिनि, नाला ॾियूं त प्रॉपर आहिनि। छोकिरो क्लास में केतिरा ॿार वेठा आहिनि उनखे असां, जीअं छोकिरियूं वेठियूं आहिनि त असां हुनखे पर्सन में आहे। जीअं टीचर आहिनि त इहे असांजा आहिनि छा में आहिनि? टीचर लफ़्ज़ आहे असांजो कॉमन आहे। बॉय आहे उहो कॉमन आहे। गर्ल आहे असांजो कॉमन आहे। हाणे प्लेस यानी जॻहूं, जीअं स्कूल आहे, मिसाल जे तौर ते नालो था ॾियूं बिलाल पब्लिक आहे, गवर्नमेंट हाई स्कूल होती आहे, त पोइ इहे असांजा कीअं बॉय। जीअं हॉस्पिटल आहे, क्लिनिक आहे, स्कूल आहे, हाउस आहे, ड्राइंग आहे, ETC जेके आहिनि इहे जॻह जा जेके नाला आहिनि असांजा इहे कॉमन आहिनि। उन खां बाद में एनिमल में यानी जानवरनि में आहे डॉग आहे, कैट आहे, पैरोट आहे, लायन आहे, गोट आहे, शीप आहे, इहे असांजा कॉमन आहिनि। थिंग यानी शयूं ॾिसो, पेन आहे, डस्टबिन आहे, बोर्ड आहे, पेपर आहे, चार्ट आहे, फैन आहे, इहे असांजा कॉमन आहिनि। इहो हुयो असांजो इस्म आम। उमेद आहे त सभिनी खे सम्झ में अची वियो। जेकॾहिं किथे बि कंहिंखे कोई क्वेश्चन हुजे त असांखे कमेंट्स बॉक्स में क्वेश्चन करे या का सजेशन आहे त सजेशन बि करे। दैट्स ऑल।